अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ में मुख्तलिफ तरीक़न सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तारुफ़ करायो। तव्हां असां मुसलमाननि खे किथे रब उन जो तारुफ़ करायो। मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमुन नबिय्यीन। किथे उन जो तारुफ़ थियो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माअहू अशिद्दाउ अलल कुफ़ारि रुहमाउ बैनहुम। इन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमतुल लिल आलमीन हुजण ऐं उन्हनि जे इख़लाक़ अज़ीम जो तज़किरो कयो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असां मुसलमाननि जे लाइ हिन दुनिया में क़ब्र ऐं आख़िरत में क़यामत में रहमत जो सबब ज़रियो आहिनि, पर काफ़िरनि जे लाइ बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में जानवरनि जे लाइ बि रहमत जो सबब ऐं ज़रियो बणिया आहे। दुनिया में जेकॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे काफ़िरनि तकलीफ़ पहुचाई, तव्हां उलमा इकराम खां ॿुधो आहे त जॾहिं साईं जन दीन जी दावत जे लाइ तबलीग जे लाइ ताइफ़ जे मैदान में अचनि था त उहे इंसान हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रतो रत कनि। तकलीफ़ अचे थी लेकिन उन जे लाइ बददुआ न आहे। एतिरी तकलीफ़ आहे जो अल्लाह तबारक व तआला उन तकलीफ़ खे बर्दाश्त नथो करे। रब से चयो जेकॾहिं तव्हां चओ त असां हिन ताइफ़ खे ॿिनि जबलनि जे विच में निकोड़े इन्हनि सभिनी काफ़िरनि खे तबाह हलाक करे छॾियो, इन्हनि जो दुनिया में नालो निशान ही न रहे। लेकिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब खां रहम जी दुआ था घुरनि त रब तूं हिननि इंसान जे मथां रहम फरमाए, इन्हनि मूंखे न सुञातो आहे। अॼु जेकॾहिं ही इंसान मूंखे नथा सुञाणनि, कलमो नथा पढ़नि, मुसलमान नथा थियनि, थी सघे इन्हनि जे नस्ल ऐं ख़ानदान मथां को इंसान मुसलमान थिए, मुंहिंजे मथां कलमो पढ़े ऐं अबदी जन्नती थी वञे। जेकॾहिं साईं जन सिर्फ हाकम हाथ अल्लाह तबारक व तआला इन इंसान खे तबाह में बर्बाद करे छॾियो। इतां समझ में आयो त अल्लाह तबारक व तआला खे बि इंसाननि जे मथां गज़ब कावड़ आई हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे। लेकिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि जे लाइ बि हिन दुनिया में रहमत जो सबब ऐं ज़रियो बणिया आहे। काफ़िरनि जे लाइ बि रहमत आहे, जानवरनि जे लाइ बि रहमत आहे। तव्हां असां उलमा इकराम खां ॿुधो आहे त केतिरा जानवर पंहिंजनि मालिकनि जी शिकवा शिकायत खणी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया त साईं असांजो मालिक असां ते ज़ुल्म करे थो, जेतिरो असां खां कमु वठे थो, जेतिरो असांखे वहाए थो, ओतिरो असांखे ताम रोज़ी नथो खाराए, असांजे मथां ज़ुल्म आहे। त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जानवरनि जे मालिकनि खे समझायो ऐं उन्हनि खे यादि करायो त अल्लाह जी दरबार में ही जानवर सुभाणे फरियादी थींदा, पोइ तव्हां उते जवाबदार जी हैसियत सां हूंदव ऐं अल्लाह तबारक व तआला जिथे इंसाननि सां ख़ैर जो मामलो कंदो, इंसाननि जे विच में अदल इंसाफ़ थींदो, इंसाननि जा हक़ हिक ॿिए जा क़यामत जहिड़ी अदा थींदा, उते जानवरनि खे बि रब पंहिंजा हक़ वठी ॾींदो। पोइ इहे जानवर तव्हांजे लाइ जे फरियादी थिया त अल्लाह इन्हनि जानवरनि खे इख्तियार ॾींदो तव्हां खां इंतकाम में बदिलो वठो। इन जे करे जानवरनि जे मथां में ज़ुल्म न कयो। समझ में आयो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाननि सां गॾु जानवरनि जे लाइ बि रहमत आहे दुनिया में। लेकिन तव्हां असां ईमान वारनि जे लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में बि रहमतुल लिल आलमीन, दुनिया में भी उन्हनि जी रहमत तव्हां असांजे मथां आहे, क़ब्र में भी उन्हनि जी रहमत तव्हां असांजे लाइ सबब बणबी, ज़रियो बणबी नजात जो, हिफ़ाज़त जो। ऐं क़यामत जे ॾींहं बि जॾहिं तव्हां असां क़ब्रुनि खां उथंदासीं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत, उन्हनि जो वसीलो, उन्हनि जी सिफ़ारिश ऐं उन्हनि सां जेका दुनिया में ताल्लुक़ ऐं निस्बत थी, इहा तव्हां असांजे कम अचण जी शइ आहे। दुनिया में जेकॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न अचनि हा, या तव्हां असांजे ज़माने खां पोइ अचनि हा, या तव्हां असां उन्हनि जे ज़माने खां अॻे हुजूं हा, त दीन इस्लाम तव्हां असांखे किथे मिले हा, क़ुरान तव्हां असांखे किथे मिले हा, अल्लाह जी ख़बर कीअं पवे हा।
इंसाननि जे हक़नि जी ख़बर कीअं पवे हा जन्नत ऐं जहन्नम खां क़ब्र जे अज़ाब खां तव्हां असांखे केरु वाक़ुफ़ करे पोइ तव्हां असांजो हाल उहो थिए हा जेको हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे काफ़िरनि उन वक़्त जे इंसाननि या उन खां अॻु जे इंसाननि जो आहे जो उहे इंसाननि जो हाल इहो आहे जो इंसान पंहिंजे रब जी मारिफत ऐं सुञाण खां गाफ़िल आहे इंसाननि खे पंहिंजे रब जी ख़बर नाहे जंहिं ज़माने में जंहिं दौर में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया काबतुल्लाह जेको अल्लाह जो घर आहे जेको अल्लाह जो घर आहे जंहिं घर ते 24 कलाक अल्लाह जी रहमत वसंदी आहे इन काबतुल्लाह जे अंदरि 360 बुत पियल इंसान उन्हनि बुतनि जी इबादत पूजा पियो करे पंहिंजे अहकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन जंहिं रब इंसान खे पैदा कयो आहे उन इंसान उन रब जी इबादत खां गाफ़िल कुरान आयो नबी आयो तव्हां असांखे ख़बरदार कयो तव्हां असांखे तालीम मिली या अय्युहन नास उबुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून इंसानो इबादत उन रब जी कयो पूजा उन रब जी कयो जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे सिर्फ़ तव्हांखे न तव्हां खां अॻियनि इंसाननि खे पैदा करण वारी ज़ात रब जी आहे जंहिं रब तव्हांखे पैदा कयो आहे तव्हांजे सजदे ऐं तव्हांजे कद झुकाइण जे लाइ तव्हांजे इबादत जे लाइ रब जे साथ इन्हनि बुतनि जे आलू इन्हनि मखलूक जे आलू इंसाननि जे आलू मोहताज जे आलू पंहिंजो कद न झुकायो उन्हनि जी इबादत बंदगी न कयो इबादत बंदगी जे लाइ रब अहकमुल हाकिमीन आहे उहो रब जंहिं तव्हांखे पैदा कयो इहा मारिफत या सुञाण तव्हां असांखे क़ुरान ऐं नबीअ जे अचण खां पोइ मिली जेकॾहिं तव्हां असांखे इहा मारिफत या तालीम न मिले हा त पोइ तव्हां असां बि बुत परस्ती में मुब्तला हुजूं हा ऐं जेको बि इंसान शिरक कंदे बुत परस्तीअ जे अंदरि मरी वियो आहे अबदी जहन्नमी आहे क़ुरान जो फ़ैसिलो आहे अल्लाह तबारक व तआला क़ुरान में लिखाए छॾियो इन्नहु मन युशरिक बिल्लाहि फ़क़द जंहिं बि अल्लाह जे ज़ात सां ज़रे बराबर शिरक कयो आहे इन जे मथां इन जे लाइ जन्नत हराम आहे इन जे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो आहे क़ुरान जो फ़ैसिलो आहे अल्लाह जो फ़ैसिलो आहे पोइ हिते उलमा इकराम लिखियो आहे त को इंसान सॼी ज़िंदगी अल्लाह जे दर ते इबादत ऐं बंदगी करे 24 कलाक इबादत ऐं बंदगी करे सिर्फ़ हिकिड़े लम्हे जे लाइ कंहिं ख़ुशीअ में कंहिं ग़म में कंहिं मौक़े ते सिर्फ़ हिकिड़े लम्हे जे लाइ हिकिड़ो सेकंड ग़ैर जे आॾो पंहिंजो कंधु झुकाए अल्लाह खां सवाइ ॿिए खे नफ़े नुक़सान जो मालिक सम्झे रब खां सवाइ कंहिंखे हाजत रवा सम्झे इहो इंसान इन जे ज़िंदगी जा सभु अमल चट अबदी जहन्नमी आहे शिरक एॾो वॾो गुनाह आहे त तव्हां असां जेकॾहिं क़ुरान जी तालीम खां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीम खां बेख़बर हुजूं हा या उन्हनि जे उम्मत में न हुजूं हा या उन्हनि जे दौर खां अॻे हुजूं हा त तव्हां असांजो हाल बि इहो हुजे तव्हां असां त काबतुल्लाह खां मके पाक खां केतिरो परे आहियूं जेके उते इंसान रहनि पिया उहे बुत परस्त हुया उन्हनि जे अंदरि शिरक हो उन्हनि जे अंदरि ज़ुल्म हो उन्हनि जे अंदरि तरह तरह क़िस्मनि जा गुनाह हुया नबी आयो क़ुरान आयो तव्हां असांखे पंहिंजे रब जी ख़बर पई त असांजो रब केरु आहे असांजो माबूद केरु आहे असांखे पैदा करण वारो केरु आहे नफ़े नुक़सान जो मालिक केरु आहे हाजत रवा केरु आहे असांखे पंहिंजी पेशानी कंहिंजे दर ते झुकाइणी आहे दुनिया में इंसाननि सां मुश्किलात मसाइल आहिनि उन्हनि जे हल जे लाइ कंहिंजे दर ते अचिणो आहे क़ुरान ऐं नबीअ तव्हां असांखे तालीम ॾिनी त इबादत जे लाइक़ रब जी ज़ात आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे इहा आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तव्हां असांजे लाइ दुनिया में रहमत हुजणु ॿियो छा आहे जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में दुनिया जे अंदरि इहे सभु गुनाह हुया साबिक़ा उम्मतुनि में अॻियनि उम्मतुनि में इहे सभु गुनाह हुया जेके तव्हां असांजे अंदरि आहिनि चोरी उन्हनि जे अंदरि हुई ज़ुल्म उन्हनि जे अंदरि हो शराबखोरी ज़िना हर क़िस्म जो गुनाह उन्हनि जे अंदरि हो लेकिन उहे क़ौमूं जॾहिं सफ़ा गुनाहनि जी चोट ते ईंदियूं हुयूं अल्लाह तबारक व तआला उन्हनि सॼी क़ौम खे तबाह हलाक करे छॾियो क़ुरान में लिखियल आहे नूह अलैहिस्सलाम जी सॼी क़ौम सभु नाफ़रमान उम्मती सभु जा सभु जेके मुशरिक हा जेके गुनाहनि जे अंदरि मुब्तला हा हिकिड़े लम्हे में अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे ख़तम करे फिरौन ऐं उन जा हवारी नाफ़रमान थिया हिकिड़े लम्हे में अल्लाह तबारक व तआला सभिनी खे पाणीअ में ग़रक़ करे हलाक करे छॾियो
लूत अलैहिस्सलाम जी क़ौम, हूद अलैहिस्सलाम जी क़ौम, सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम, सभिनी नबियनि जे मथां, उन नबियनि जे नाफ़रमाननि उम्मतनि जे मथां अज़ाब आयो त हिकिड़े लम्हे में हलाक थी विया आहिनि। इहे गुनाह तव्हां असां में बि आहिनि, सभु गुनाह तव्हां असां में बि आहिनि, लेकिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हिकु अज़ाब खां बचायो। हिकु जाइ ते तव्हां असांजे मथां अज़ाब नथो अचे, तव्हां असांजे लाइ तूफ़ान नाहे, तव्हां असांजे लाइ इहे अज़ाब नाहिनि। इहा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमत ऐं उन्हनि जे दुआ जो नतीजो आहे। न त तव्हां असांजा अफ़ाल बि अहिड़ा आहिनि, न त तव्हां असांजा गुनाह बि अहिड़ा आहिनि जो अल्लाह तबारक व तआला खे तव्हां असां एतिरो नाराज़ कयो आहे जो लाइक़ आहियूं त असां सॼी क़ौम सभु इंसान हिकु जाइ ते हलाक थी वञूं, लेकिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ घुरियल आहे ऐं उन्हनि जी रहमत जो नतीजो असर आहे जो तव्हां असां अलाह जे अज़ाब खां बचा पिया। कॾहिं कॾहिं अल्लाह तबारक व तआला कंहिं इंसान खे तकलीफ़ आई, कंहिं इंसान खे का मुशक़त आई, कॾहिं का बीमारी, कॾहिं कुझु, इहो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे ख़बरदार करे थो, होशियार करे थो, होशियार थियो, ख़बरदार थियो। अलाह जे ज़ात ते तव्हांजो ईमान आहे, कहिड़े नबीअ जा उम्मती आहियो, कहिड़े नबीअ जी सिफारिश जे अंदरि तव्हांखे लालच आहे त असांखे उन्हनि जी सिफारिश नसीब थींदी। तव्हां किथे पहुता हो, कहिड़ा तव्हां गुनाह कया आहिनि, कहिड़ा नाफ़रमानी जा कम कया आहिनि, हाणे ख़बरदार थियो, हाणे तौबा इस्तग़फ़ार कयो, हाणे अलाह जे दर ते मोटी अचो। इहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ ऐं उन्हनि जे रहमत जो असर आहे जो तव्हां असां अज़ाबनि खां बचियल आहियूं। त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असां मुसलमाननि जे लाइ दुनिया में रहमत आहे, क़ब्र में बि रहमत आहे। क़ब्र में कीअं रहमत आहिनि जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तव्हां असां कलमो पढ़ियो आहे ऐं कलमे खां पोइ तव्हां असां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन तरीक़े सुन्नत जे मुवाफ़िक़ ज़िंदगी गुज़ारीसीं। इहो अमल सालिह तव्हां असांजे क़ब्र जो साथी बणंदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयान फरमायो, जेको बि इंसान दुनिया खे छॾींदो आहे, दुनिया जा उहिदा, दुनिया जा मनसब, दुनिया जो पैसो, दुनिया जा ताल्लुकात सभु हिते रहिजी वेंदा, इंसान हथे ख़ाली क़ब्र में वेंदो आहे। इंसान सां गॾु सिर्फ़ु उनजो अमल हलंदो आहे। जेकॾहिं अमल सालिह आहे त तव्हां असांजे क़ब्र जो साथी, जे तव्हां असांजो अमल बुरो ऐं ख़राबु आहे त तव्हां असांजे क़ब्र जो साथी आहे। जेकॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ऐं सुन्नत जे मुवाफ़िक़ तव्हां असां ज़िंदगी गुज़ारीसीं, क़ुरान शरीफ़ जे मुवाफ़िक़ तव्हां असां ज़िंदगी गुज़ारीसीं, त मुसलमानो यादि रखिजो, इहो अमल सालिह, इहा निमाज़, इहा ख़ैर ख़ैरात, इहो रोज़ो, इहो हज, जेका बि नेकीअ जो कमु कयो आहे तव्हां असांजे क़ब्र जो साथी आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयान फरमायो, क़ब्र खे ईअं न सम्झंदा कयो त बसि हिकिड़े इंसान खे दफ़नाए आयासीं दुनिया खां परे, गाफ़िल उहो असां खां परे, असां उन खां परे, बसि इहो इंसान हिते ईअं पियो आहे। न न, ख़्यालु कजो, इहा क़ब्र नांगनि विछुनि बलाउनि जी जॻह आहे, तन्हाई अकेलाई जो घरु आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजी तन्हाई, अकेलाई ऐं तव्हांजी ओपराइप ख़तमु थिए त पोइ तव्हां दुनिया में मुंहिंजे तरीक़े जे मुवाफ़िक़ ज़िंदगी गुज़ारियो, क़ुरान पाक जे मथां अमल कयो, अमल सालिह कंदो त तव्हांजे क़ब्र जी तन्हाई बि ख़तमु थी वेंदी। तव्हांजे लाइ इहा क़ब्र बाइस रहमत बि बणबी ऐं तव्हांजे लाइ जेके इहे जीत जणा नांग विछूं बलाऊं आहिनि, इहो अमल सालिह उन्हनि खां हिफ़ाज़त जो सबबु ऐं ज़रियो बि बणंदो। हाणे जेकॾहिं तव्हां असां चाहियूं था त असांजी क़ब्र जी ज़िंदगी सुठी गुज़रे, असां उते तनहा न हुजूं, उते असां ओपराइप महसूसु न कयूं, उते असां अज़ाब जे अंदरि मुब्तला न हुजूं, त पोइ तव्हां असांखे दुनिया में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुवाफ़िक़ ज़िंदगी गुज़ारणी पवंदी, क़ुरान शरीफ़ जे मुवाफ़िक़ ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। ॿी सूरत में तव्हां असांजी क़ब्र रोशन न थींदी, उते पोइ तव्हां असांखे पछताइणो पवंदो। त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन इस्लाम तव्हां असांजे लाइ दुनिया में बि रहमत आहिनि, क़ब्र में बि रहमत, क़यामत में बि रहमत आहिनि। कीअं जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयान फरमायो, जंहिं बि इंसान दुनिया में मुंहिंजी ताबेदारी कई, जंहिं बि मुसलमान मुंहिंजी ताबेदारी कई, मुंहिंजे मथां दुरूद पढ़ियईं, क़ुरान पाक जे मथां अमल करे ज़िंदगी गुज़ारे आयो, इहो इंसान क़यामत जे ॾींहुं उथंदो, इनखे मुंहिंजी सिफारिश बि नसीब थींदी ऐं इन जो अमल सालिह इनखे जन्नत बि पहुचाईंदो। हाणे जेकॾहिं तव्हां असां चाहियूं था त क़यामत जे ॾींहुं असांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत ऐं सिफारिश नसीब थिए, हर मुसलमान चाहींदो आहे, तव्हां असां सभु चाहियूं था त असांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब थिए,
त पोइ तव्हां असांखे उन्हनि जे तरीक़े जे मुवाफ़िक़ ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। ॿी सूरत में तव्हां असांजे लाइ कामयाबी नथी थी सघे। ॿी आयत तव्हांजे साम्हूं मां तिलावत फरमाई जंहिंमें अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इख़लाक़ खे बयानु कयो आहे। हाणे तव्हां असां जंहिं नबीअ जा उम्मती आहियूं, जंहिं नबीअ जे मथां ईमान आंदो आहे, जंहिंखे अलाह जो सचो रसूल मञियो आहे ऐं उन जे मथां कलमो पढ़ियो आहे, उन जी शरीयत जे मथां क़ुरान जे मथां ईमान आहे, त पोइ तव्हां असांजे लाइ ज़रूरी आहे त उन जे तरीक़े जे मुवाफ़िक़ ज़िंदगी गुज़ारे। हाणे नबीअ जो इख़लाक़ छा आहे? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़ अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बि इख़लाक़ ॾिनो हो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो इख़लाक़ बि आहे, तमाम अंबिया जो सुठो इख़लाक़ आहे, लेकिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इख़लाक़ खे अल्लाह तबारक व तआला इख़लाक़ अज़ीम चयो आहे, यानी भले खां भलो इख़लाक़, वॾे खां वॾो इख़लाक़। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत में इहा शइ हुई, जेकॾहिं कंहिं इंसान जे मथां कोई इंसान ज़ुल्म कंदो हो त बदिलो ओतिरो वरितो वेंदो। जेकॾहिं कंहिं इंसान खे मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत उन जे उम्मतुनि में हिकिड़ो माण्हू हिकिड़ो चमाट हणे त बदिले में ओतिरी हिकिड़ी चमाट लॻंदी हुई, वधीक न। इहो उन्हनि जो इख़लाक़ हो, इहा उन्हनि जे लाइ तालीम हुई। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी शरीयत में इहा शइ हुई, जेकॾहिं उन्हनि जे अंदरि को इंसान कंहिंखे हिकिड़ी चमाट हणे त ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती मुंहं जो ॿियो पासो ॾींदा त हेॾो बि हणी छॾ। इंतकाम बदिलो न हो। तकाज़ा इहा आहे अकुल जी, इंसाफ़ जी, त उन खां बदिलो वरितो वञे। लेकिन ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत जे अंदरि इहा शइ हुई त बदिलो न वठो, इंतकाम न वठो, तव्हां अञा उन जे लाइ ॿियो पासो ॿियो गल बि आणियो त भले तव्हांखे एॾां बि चमाट हणे। लेकिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़ इहो आहे जो जेकॾहिं तो को हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ पहुचाए पियो, इंतकाम बदिलो बि न आहे ऐं उन जे लाइ गिटे जो पासो बि न पियो अचे ऐं उन इंसान खे माफ़ करण त आहे, पर उन इंसान जे मथां एहसान थोरो करण बि आहे। उन जो मिसाल इहो आहे जो अबू जहल जो पुटु इकरम जॾहिं मको पाक फतह थियो आहे, तॾहिं इन ख़ौफ़ विचां मके पाक खां भॼी वियो त हाणे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके पाक जे अंदरि फातिहाना अंदाज़ सां दाख़िल थिया आहिनि। अॼु उन्हनि सां हज़ारनि जे तादाद में उन्हनि जा सिपाही, उन्हनि जो लश्कर शागिर्द आहिनि। उहो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे जंहिं नबीअ खे असां हिन मके पाक खां तंग करे मजबूरन हिजरत ते मजबूर कयो हसे ऐं हितां कढियो हसे। अॼु साॻियो इंसान नबी फातिहाना अंदाज़ सां ऐं वॾे लश्कर सां मके पाक जे अंदरि दाख़िल थियो आहे। अॼु असां खां इंतकाम बदिलो वठंदो। इन ख़ौफ़ जे करे इहो इकरम जेको अबू जहल जो पुटु आहे, अबू जहल उहो इंसान आहे जंहिं नबी मुसलमान खे हमेशह ईज़ा ऐं तकलीफ़ ॾिनी आहे, जेको मुसलमाननि जे ख़िलाफ़ हर साज़िश में मैदान अवल में बीठल आहे। इन जो पुटु ख़ौफ़ विझां मके पाक खां भॼी वियो, मतां मुसलमान ऐं नबी मूंखां इंतकाम बदिलो वठनि। इन जे करे इहो इंसान मके खां भॼी वियो ताइफ़ जे इलाइक़े में। ताइफ़ खे मुसलमाननि फतह कयो आहे, हितां भॼी वियो। इकरम जी घरवारी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो भरे मुसलमान थी आहे, इख़लाक़ खां मुतासिर थी आहे। हाणे हिन जी दिलि में ख़्यालु थियो त मुंहिंजो मुड़ुसु मौत जे ख़ौफ़ खां, इंतकाम बदिले जे ख़ौफ़ खां भॼी वियो आहे। हिते त इंतकाम ऐं बदिले जो तसवुर ई न आहे, हिते त दुश्मन खे माफ़ी थी मिले, पोइ छो न मां पंहिंजे मुड़ुस खे वठी अचां। हाणे इकरम जी घरवारी इकरम जी ख़िदमत में वञे थी, वञी उन खे ताइफ़ खां बि ॿाहिरि कंहिं बयाबान ऐं झंग में ॻोल्हे ऐं उनखे चवे थी, इकरम तूं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इख़लाक़ खां बेख़बर आहे। इकरम जंहिं नबीअ जे इंतकाम ऐं बदिले खां भॼे थो, उन खां सवाइ तोखे दुनिया में किथे बि सुकून ऐं अमुन न मिलंदो। जेकॾहिं चाहे थो त मूंखे सुकून ऐं अमुन वारी ज़िंदगी मिले त पोइ मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अचणो पवंदो। हाणे इहो इकरम इंसान जेको अबू जहल नबी ऐं मुसलमाननि जे अज़ली अबदी दुश्मन जो पुटु आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में मदीने आलिया जे अंदरि अचे थो। सहाबा इकराम रिवायत कनि था, जॾहिं इहो इकरम मदीने शरीफ़ पहुचण वारो आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी जे अंदरि वेठा आहिनि। जॾहिं इतलाउ मिलियो साईं इकरम तव्हांजी ख़िदमत में अचे थो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी खां उथनि था। जेका कुलनि मुबारकनि ते चादर आहे उहा पेरनि ते आई ऐं उन रंडक कई
जंहिंजे करे साईं जन खे तकलीफ़ आई आहे। इहो इस्तक़बाल कंहिं मुसलमान जो नाहे, कंहिं सहाबीअ जो नाहे, कंहिं दोस्त जो नाहे। इहो इस्तक़बाल अबू जहल दुश्मन जे पुट इकरम जो आहे, जेको अञा ताईं मुसलमान नाहे। इहो नबीअ जो इख़लाक़ आहे। इहो इख़लाक़ अज़ीम क़ुरान ऐं अलाह बयानु कयो आहे त दुश्मन जो पुट आहे। सॼी ज़िंदगी मुसलमाननि खे तकलीफ़ ॾियण वारे इंसान ऐं पाण बि तकलीफ़ ॾियण वारो इंसान आहे। जॾहिं ख़िदमत में अचे थो त नबीअ जो इख़लाक़ इहो आहे त उन जे इस्तक़बाल जे लाइ उथनि था। हाणे जॾहिं इकरम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़ ॾिठो आहे, इंतकाम ऐं बदिले जो तसवुर ई नाहे। जॾहिं उन खे माफ़ीअ जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान जारी फरमायो, तॾहिं इकरम चयो त साईं मूंखे कलमो भराए मुसलमान। इहो नबीअ जो इख़लाक़ आहे। मुसलमानो, तव्हां असां इन नबीअ जा उम्मती आहियूं। इहो थींदो आहे त जेकॾहिं को इंसान तव्हां असांखे दुनिया में तकलीफ़ ॾे, शरीयत ऐं दीन जी तक़ाज़ा इहा आहे, फ़ैसिलो इहो आहे त तव्हां असां उन खां ओतिरो बदिलो वठो। लेकिन नबी ऐं हिन उम्मत जो इख़लाक़ जेको क़ुरान में रब से बयानु फरमायो, उहो इहो आहे त तव्हां इंतकाम बदिलो त न वठो, उन इंसान खे माफ़ करे उन जे मथां एहसान थोरो करे छॾियो। हाणे हिकिड़ो इंसान सफ़वान बिन उमय्या मके जो सरदार आहे, मुशरिक ऐं काफ़िर आहे। जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके पाक खां हिजरत जे इरादे सां निकिरनि था, तॾहिं मके जे सरदारनि पाण में इहो मशवरो कयो त नऊज़ बिल्लाह कंहिं तरीक़े सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़त्ल कराए। पोइ मके जे सरदारनि जा केतिरा ई बाना हा, केतिरा ई उन्हनि जा ज़र ख़रीद पैसनि सां ख़रीद थियल ग़ुलाम हा। हिननि चयो त असांखां इहो कमु न थींदो। इहे ग़ुलाम ऐं बाना इन लालच में त असांखे हमेशह जी आज़ादी मिली वेंदी, असांखे दुनिया जी तमामु लालच, पैसो पाई औरतूं मिलंदियूं, इन लालच में नऊज़ बिल्लाह नबीअ खे क़त्ल कंदा। उन मके जे इंसाननि ऐलान कयो, नऊज़ बिल्लाह जेको बि इंसान हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़त्ल कंदो, असां उन खे वॾे तादाद में दुनिया जो पैसो पाई हर शइ ॾींदासीं। जेका हसीन जमील औरत चवंदो असां उहा ॾींदासीं। जेकॾहिं उहो ग़ुलाम ऐं बानो आहे, असां उनखे आज़ादु कंदासीं। इन लालच में इन सफ़वान बिन उमय्या जो हिकिड़ो बानो ऐं ग़ुलाम आहे सुराका नाले सां। इन तमामु लालच में नऊज़ बिल्लाह त मां बानाहिप खां ख़तमु, ग़ुलामी मुंहिंजी ख़तमु थी वेंदी, मूंखे दुनिया जी हसीन जमील औरत मिलंदी, मूंखे 100 ऊठ सोन चांदी ऐं दुनिया जे सामान सां भरियल मिलंदा। इन दुनिया जी तमामु लालच में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पीछो करे थो। नेठि जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां पहुतो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो, साईं दुश्मन साम्हूं पहुतो आहे। सुराका पोयां तव्हांजे घोड़े, तेज़ घोड़े खे भॼाईंदो अचे थो, उनजी तलवार उघाड़ी ऐं सफ़ा निशाने ते आहे। हाणे छा थींदो? उन वक़्तु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ा लफ़्ज़ चया आहिनि, अल्लाह तबारक व तआला खे एॾा वणिया जो क़ुरान में लिखिजी विया, ला तहज़न इन्नल्लाह माना। अबू बकर गम न कर, असांजो अल्लाह असां सां गॾु आहे। ही त हिकिड़ो दुश्मन आहे, ही त हिकिड़ो सुराका आहे। मके जे अंदरि हज़ारनि जे तादाद में असांजा दुश्मन हा, वॾा रईस ऐं सरदार दुश्मन हा, जंहिं रब असांजी उते हिफ़ाज़त कई आहे। दुश्मननि जे विचां राति जे वक़्त में जंहिं असांखे कढियो आहे, जंहिं गार में असांजी हिफ़ाज़त कई आहे, हिते बि दुश्मन खां हिफ़ाज़त करण वारो उहो रब मौजूदु आहे। ऐं पोइ जॾहिं उहो सुराका दुनिया जी तमामु लालच में अचण वारो इंसान, नऊज़ बिल्लाह क़त्ल जे इरादे सां अचण वारो इंसान, तारीख़ ऐं हदीस जे किताबनि में लिखियल आहे, क़रीब आयो त उन जे घोड़े जा पेर ज़मीन में दॿिजी विया। सुराका सम्झी वियो त मां ग़लति इरादे सां आहियां। ही त उहो इंसान आहे जंहिं मके में 50 साल खां मथे ज़िंदगी गुज़ारी आहे। कंहिं इंसान खे गार ॾियण त परे, पर कॾहिं हिन इंसान ज़बान सां ग़लति ॻाल्हि कूड़ बि न हयो आहे। पंहिंजा त पंहिंजी जाइ ते, पर हिन दुश्मननि जा बि हक़ अदा कया आहिनि। दुश्मननि जूं अमानतूं रखण वारो इंसान आहे। मां ग़लति आहियां, नबी सही आहे। सुराका कुफर ते आहे, मुसलमान न थियो आहे, पर सम्झी वियो त मुंहिंजो ग़लति इरादो आहे। मां हिकु अज़ीम ऐं वॾी हस्ती खे, जेको पूरी काइनात जो रहबर रहनुमा आहे, उनखे क़त्ल करण जे इरादे सां आहियां। सुराका ग़लति थी सघे थो, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही आहे। पोइ दिलि जो दिलि में पशेमान थियो ऐं दरख़्वास्त कयईं, साईं मूंखे माफ़ कयो, मां पंहिंजी तलवार खे मियाण में बंदि कयां थो, हाणे तव्हांखे नुक़सान न पहुचाईंदुसि, मूंखे माफ़ी मिले। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे माफ़ी ॾिनी। ख़िदमत आलिया में आयो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो ऐं ख़िदमत में अची करे चई, साईं मां अॼु सम्झी वियुसि त तव्हांजो दीन सचो आहे, तव्हां सचा आहियो।
मां दुनिया जी तमो लालच में 4 रुपयनि दुनिया जी हसीन औरत जे ख़ातिर नऊज़ बिल्लाह तव्हांजे क़त्ल जे इरादे सां हिते आयो आहियां। मां पंहिंजो इरादो ख़तमु कयो, लेकिन मां अॼु तव्हांखे हिकिड़ी दरख़्वास्त कयां थो। जॾहिं अल्लाह तबारक व तआला तव्हांखे मके जे इंसान जे मथां ग़लबो ॾे ऐं तव्हांखे ताक़त मिले, तव्हां मके जा फातिह ऐं बादशाह थियो, उन ॾींहं ते तव्हां मूंखां इंतकाम बदिलो न वठंदो। इहा दरख़्वास्त कयईं। हाणे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन साॻे सुराका खे चवनि था, सुराका मां ॾिसां थो त हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं ईंदो जो तूं मुसलमान थींदे, तूं मुंहिंजे मथां कलमो पढ़ंदे, पंहिंजो पाण दिलि जे इत्मीनान सां ऐं दिलि जे हुज़ूर सां, न को तुंहिंजे मथां ॾाढ हूंदो, न को तुंहिंजे लाइ का लालच ऐं तमह हूंदी। जे अॼु दुनिया जे लालच में तूं मुंहिंजे क़त्ल जे इरादे सां आहीं, ईअं तूं मुंहिंजी मोहबत में दीन इस्लाम खे क़बूल कर। मां तोखे माफ़ त कयां थो। जंहिं ॾींहं ते मूंखे काफ़िरनि ऐं मके जे मथां फतह मिलंदी, ग़लबो मिलंदो, उन ॾींहं ते तोखां इंतकाम बदिलो न वठंदासीं। लेकिन मां हिकिड़ी तोखे ख़ुशख़बरी ॾियां थो, सुराका हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं ईंदो तूं मुसलमान थींदे ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं ईंदो जो तुंहिंजे साम्हूं सोन ऐं चांदीअ, मोती ऐं जवाहिरात जा ढेर पिया हूंदा, लेकिन तुंहिंजी मोहबत नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हूंदी। तुंहिंजे आॾो सोन ऐं चांदीअ जी टके ऐं ज़रे बराबर बि अहमियत न हूंदी। नबीअ जो फरमान सचो आहे। इहो साॻियो सुराका इंसान जेको क़त्ल जे इरादे सां अचे थो, फतह मके जे ॾिहाड़े ते मुसलमान थिए थो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां बाद फारूक आज़म जे ख़िलाफ़त जे ज़माने में साॻियो सुराका इंसान ईरान ऐं फारस खे जॾहिं मुसलमाननि फतह कयो आहे, तॾहिं इहो इंसान ॾिसे थो त नबीअ जो फरमान सचो आहे। अॼु मुंहिंजे साम्हूं सोन ऐं चांदीअ जा ढेर पिया आहिनि, जवाहिरात ऐं मोती आहिनि, दुनिया जूं हसीन जमील औरतूं ग़ुलाम बानियूं आहिनि, लेकिन सुराका जे दिलि में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत आहे। दुनिया जी मोहबत निकिरी वई। इहो आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़। त जेकॾहिं को इंसान नुक़सान पहुचाए थो क़त्ल जे इरादे सां, हे दुश्मन आहे, इंतकाम ऐं बदिलो त नाहे, इहा शइ बि हुई। उहो इंसान जॾहिं साम्हूं आयो आहे सुराका, उनखे क़त्ल कनि हा, इंतकाम ऐं बदिलो वठनि हा, कम अज़ कम उन खे मुजरिम करे पाण सां गॾु वठी वञनि हा। लेकिन नबीअ जो इख़लाक़ इहो आहे त सुराका खे माफ़ी ॾियनि था ऐं माफ़ी नामो लिखी था ॾियनि त मां या मूंखां पोइ मुसलमान मके पाक खे फतह कंदा, तोखां इंतकाम बदिलो न वठंदा। ऐं उन इंसान जे लाइ ख़ुशख़बरी आहे त तोखे अल्लाह तबारक व तआला दुनिया जूं इज़तूं, तुंहिंजे साम्हूं सोन ऐं चांदीअ जा ढेर हूंदा, लेकिन तुंहिंजी दिलि में मोहबत दुनिया सां, सोन चांदीअ सां न, नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। इहो नबीअ जो इख़लाक़ आहे। हाणे इन जो आका ऐं मालिक, इन खे मोकिलण वारो, नऊज़ बिल्लाह हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां मोकिलण वारो मके जो इंसान सरदार सफ़वान बिन उमय्या फतह मके जे ॾिहाड़े ते मके पाक खां भॼी वियो। अॼु मुसलमान, अॼु नबी असां खां इंतकाम बदिलो वठंदा, लेकिन इहे मुशरिक ऐं काफ़िर इंसान नबीअ जे इख़लाक़ खां वाक़ुफ़ न आहिनि, नबी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोहबत खां परे आहिनि, दुनिया जे ग़लाज़तुनि ऐं गंदगियुनि में आहिनि, जंहिंजे करे इहे इंसान इंतकाम ऐं बदिले खां भॼनि था। हाणे सुराका उहो इंसान जेको ग़ुलामी खां निकिरी वियो आहे, हाणे मुसलमान आहे, इन जे दिलि में ख़्यालु थियो त मां इन सफ़वान बिन उमय्या जे घर में रहियो आहियां, उन जो बानो ऐं ग़ुलाम थी रहियो आहियां, उन जे घर जो टुकुर खाधो आहे, लेकिन अॼु मूंखे दीन जी नेमत मिली वई आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत मिली वई आहे। इन इंसान जो कम अज़ कम मां टुकुर खाधो आहे, इन जो मुंहिंजे मथां थोरो आहे। छो न मां अॼु इन सफ़वान बिन उमय्या खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़ ॿुधाए ऐं इन खे अबदी जहन्नम खां बचाए हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वठी अची मुसलमान कया। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयईं, साईं मूंखे इजाज़त ॾियो। सुराका चयो, सहाबी चयो, साईं मूंखे इजाज़त ॾियो त मां उन सफ़वान बिन उमय्या खे वठी अचां ऐं तव्हांजे इख़लाक़ जी ख़बर ॾियां। हाणे जॾहिं सुराका उन सफ़वान बिन उमय्या वटि आयो, उन सफ़वान बिन उमय्या चयो, मुशरिक ऐं काफ़िर, त मूंखे यकीन न आहे, मतां तूं मूंखे लालच में वठी हले थो। जे मां तोखे लालच ॾिनी हुई त नबीअ खे क़त्ल करे आ, मां तोखे आज़ादु कंदुमि, दुनिया जी लालच ॾींदुसि। मतां तोखे लालच हुजे त सफ़वान बिन उमय्या खे माराए, तोखे दुनिया जी इज़त मिलंदी। मूंखे कुझु न कुझु तूं दिलि जाइ जे लाइ, दिलगीरी जे लाइ का निशानी नबीअ जे ॾेखार, मूंखे यकीन थिए त मूंखां मुसलमान ऐं नबी इंतकाम बदिलो न वठंदा, पोइ मां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हलंदुसि। हाणे इहो इंसान हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो,
रिवायतुनि में अचे थो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या पंहिंजो पटको मुबारक या पंहिंजी चादर मुबारक सुराका खे ॾियनि था त इनखे खणी वञ ऐं वञी करे उन सफ़वान बिन उमैया खे दिलजाए ॾे त नबीअ जो इख़लाक़ इहो आहे तोखां इंतकाम बदिलो न वठंदासीं, न तुंहिंजे मथां ज़बरदस्ती थींदी त तूं मुस्लमान थी, तूं आज़ादु आहीं, भले तूं सुकून सां अची असांजे घर में रहो, असांजे मदीने ऐं मके पाक में रहो, तोखां इंतकाम बदिलो न वठंदासीं। हाणे इहो साॻियो इंसान सफ़वान बिन उमैया ख़िदमत में आयो, अची करे चवे थो मां मुस्लमान थियणो न आयो आहियां, मां मुस्लमान न थींदुसि, तव्हां मूंखे पनाह ॾिनी आहे, कम अज़ कम तव्हां मूंखे 2 महीना मोहलत ॾियो, मां सोचां तव्हां सां गॾु रहां, तव्हांजे इख़लाक़ खां मुतासिर थियां, पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे मुस्लमान थियां या तव्हांजे इलाइक़े खे छॾे वञां। हाणे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़वान बिन उमैया खे चयो तूं 2 महीना थो घिरे, असां तोखे 4 महीना मोहलत ॾियूं था, तोखे इजाज़त आहे, कोई मुस्लमान तोखे कुझु न चए। 4 महीना न गुज़रिया आहिनि, 2 महीना न गुज़रिया आहिनि, चंद ॾींहं गुज़रिया आहिनि, सफ़वान बिन उमैया नबी ऐं सहाबा इकराम जो इख़लाक़ ॾिसी करे पाण अची मोहब्बत सां कलमो भरे मुस्लमान थी विया। इहो आहे नबीअ जो इख़लाक़। इहो आहे नबीअ जो इख़लाक़, इहो आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़। अञा इन खां वधीक जो कंहिं मौक़े ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं सफ़र तां या कंहिं जंग तां वापसीअ में कंहिं वण जे हेठां आरामी आहिनि, सहाबा इकराम ऐं जेके गॾु जंग जूं मुजाहिद आहिनि उहे बि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां, को पंहिंजे खीमे में, को कंहिं वण जे हेठां आरामी आहे त हाणे ॾींहुं गरम आहे, कुझु सुकून हासिल कयूं। इन मौक़े ते अचानक हिकिड़ो दुश्मन ताड़े करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां आयो, पाण साईं जन आरामी आहिनि, निंड खे अख आहे, दुनिया खां इंसान निंड में बेख़बर हूंदो आहे त मथां मुंहिंजे केरु बीठो आहे, दुश्मन आहे चाहे सजण आहे, नुक़सान थींदो अलाए फ़ाइदो थींदो, इंसान निंड में बेख़बर आहे। हाणे उहो दुश्मन ताड़ वारो इंसान मथां बिही हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलवार उन वण में लटकियल आहे, उहा तलवार खणी मियाण खां ॿाहिरि कढी उघाड़ी करे खोले ऐं सिधी साम्हूं रखी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निंड खां उथारे आराम फिटाए चवे थो मोहम्मद अॼु तोखे केरु बचाईंदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे इत्मीनान ऐं दिलि जे हुज़ूर सां उन दुश्मन खे जंहिंजे हथ में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलवार आहे इत्मीनान सां जवाब ॾियनि था त मूंखे बचाइण वारी ज़ात रब जी आहे। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जे अंदरि इहो रोब, इहो दबदबो रखियो हो जो अल्लाह जो नालो वरितऊं, दुश्मन जे हथ खां तलवार किरी पई, तलवार हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथ में खणी हाणे दुश्मन खे ऐं उन काफ़िर खे चवनि था हाणे ॿुधाए त तोखे केरु बचाईंदो, तलवार तुंहिंजे हथ में हुई, तूं साम्हूं कयूं बीठे आहीं, तूं चयो त तोखे बचाइण वारो केरु आहे, मां चयुसि त मूंखे बचाइण वारी ज़ात रब जी आहे। हाणे जॾहिं तलवार मुंहिंजे हथ में आहे, हाणे तूं ॿुधाए त तोखे केरु बचाईंदो। काफ़िर मुशरिक इंसान आहे, कोई जवाब नाहे, दरवाज़ा बंदि थी विया। हाणे इहो मुशरिक ऐं काफ़िर इंसान चवे थो तव्हांजो ख़ानदान त सखी आहे, तव्हां त दुश्मन खे माफ़ करण वारा हो, तव्हांजो इख़लाक़ त दुश्मन बि ॻाल्हाईंदा आहिनि, मां उमेद कयां थो त तव्हां मूंखे माफ़ कंदव। हाणे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इंसान खे चवनि था असां तोखे माफ़ कयोसीं, जेको क़त्ल जे इरादे सां आहे, तलवार उघाड़ी करे मथां बीठो आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नऊज़ बिल्लाह क़त्ल जे इरादे सां आहे, लेकिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़ इहो आहे जो उन इंसान खे माफ़ करे चवनि था तुंहिंजो रस्तो खुलियल आहे, तूं हलियो वञ। इहो नबीअ जो इख़लाक़ आहे। ऐं मदीने शरीफ़ जे अंदरि कंहिं मौक़े ते सहाबा इकराम हिकिड़े इंसान खे जासूस खे गिरफ़्तार करे आया। सहाबा इकराम हिकिड़े इंसान खे गिरफ़्तार कयो, साईं ही कुझु ॾींहंनि खां असां हिन इंसान खे, हिन माण्हू खे मके पाक मदीने शरीफ़ जे अंदरि ॾिसूं था, ओपरो माण्हू आहे, तलवार उघाड़ी आहे, तलवार खे ज़हर लॻल आहे, कंहिं ताड़ में रहे थो, ही जासूस आहे, हिन जे लाइ तव्हांजो छा फ़ैसिलो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इंसान खां पुछनि था त कूड़ न ॻाल्हाए, सही ॻाल्हि कर त कहिड़े इरादे सां तूं आयो आहीं। हाणे उहो जासूस चवे थो साईं वाक़ई मुंहिंजो ग़लति इरादो हो, मां इन तमामु लालच में आयो आहियां, नऊज़ बिल्लाह तव्हांखे क़त्ल कयां, तलवार इन जे लाइ उघाड़ी आहे, तलवार खे इन जे लाइ ज़हर आयो आहे त जेकॾहिं तव्हांखे नऊज़ बिल्लाह क़त्ल न कयां त तव्हांजे जिस्म ऐं जान में ज़हर अचे, जे नऊज़ बिल्लाह तव्हां ख़तम ऐं हलाक थी वञो, मुंहिंजो इरादो इहो आहे। पर हाणे मां तव्हांजे उन हीअ तव्हांजे इख़लाक़ खां एतिरो मूंखे उमेद आहे त तव्हां मूंखे माफ़ कंदव। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम खे ऐलान फरमायो त हिन जासूस जो रस्तो ख़ाली कयो, हिन खां इंतकाम बदिलो न वठंदासीं। जे माफ़ी तलब कई आहे,
जे माफ़ी जी दरख़्वास्त कई आहे। मुस्लमानो, तव्हां असां इन नबीअ जा उम्मती आहियूं जंहिंजो अख़लाक इहो आहे। मुसलमान त पंहिंजी जाइ ते, सहाबी त पंहिंजी जाइ ते, पंहिंजो त पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं को दुश्मन ऐं काफ़िर आहे, जेकॾहिं को दुश्मन ऐं काफ़िर आहे, क़त्ल जे इरादे सां अचण वारो इंसान आहे, त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ऐं उन्हनि जो तरीक़ो इहो आहे, दुश्मन खे ऐं काफ़िर खे बि माफ़ करण वारा आहिनि। हाणे मुस्लमानो, तव्हां असां पंहिंजे मुआशिरे खे ॾिसो, असांजो मुआशिरो किथे पहुतो आहे, असां किथे पहुता आहियूं, कहिड़े नबीअ जा असां उम्मती आहियूं, कंहिंसां असांजो ताल्लुक़ आहे, कंहिंसां असांजी निस्बत आहे, कहिड़े नबीअ जे सिफारिश में असां तमो लालच रखी आहे, उमेद रखी आहे, असांजो अख़लाक किथे पहुतो आहे। दुश्मन त पंहिंजी जाइ ते, पराओ त पंहिंजी जाइ ते, मुसलमानो यादि रखिजो, काफ़िर त पंहिंजी जाइ ते, वाणियो त पंहिंजी जाइ ते। अॼु मुसलमाननि जो तव्हां असांजो मुआशिरो इहो आहे त सभ खां पहिरियों तकलीफ़ तव्हां असां पंहिंजे रिश्तेदारनि, भाइरनि ऐं पाड़ेसरनि खे पहुचाईंदा। सुबुह शाम इहे शिकायतूं अचनि थियूं, सुबुह शाम इहे तव्हां असांजा हाल आहिनि मुसलमाननि जा। जंहिं नबीअ जे मथां तव्हां असां कलमो पढ़ियो आहे, जंहिंजे इश्क जी दावा ज़बान सां मुसलमानो करण त सवली आहे, लेकिन उन जे तरीक़े खे अपनाइण, उन्हनि जे ज़िंदगी जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारण, इहा शइ तमामु ॾुखी आहे। इश्क रसूल सां, इश्क रसूल जी ज़बान सां दावा त हर मुसलमान कंदो आहे, हर मुसलमान कंदो आहे, लेकिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे अपनाइण, इहो को हज़ारनि सवनि में हिकिड़ो इंसान मिलंदो। मुसलमानो, जे तव्हां चाहियो था त असांखे क़यामत जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफारिश मिले ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिफ़ाक़त मिले ऐं असां उन्हनि सां गॾु जन्नत में हुजूं ऐं असांखे उन्हनि जे हौज़ कौसर जो पाणी नसीब थिए, त पोइ तव्हां असांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़ पंहिंजे अंदरि आणो पवंदो, उन्हनि जे तरीक़े जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। ॿी सूरत में तव्हां असांजो बचाव न थी सघंदो। जिथे तव्हां असां पहुता आहियूं, इन हालत में तव्हां असांजो जन्नत में वञणु मुश्किल आहे, ॾुखियो आहे, तव्हां असां जल्दी न पहुची सघंदासीं। मुसलमानो, जेकॾहिं चाहियो था त दुनिया बि असांजी सुठी थिए, ख़बर बि असांजी सुठी थिए, क़यामत जे ॾींहुं बि असां सुरख़ुरू ऐं कामयाब थियूं, त पोइ तव्हां असांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारणी पवंदी, उन्हनि जे अख़लाक खे अपनाइणो पवंदो, उन जे सीरत खे अपनाइणो पवंदो, उन्हनि जे तरीक़े खे अपनाइणो पवंदो। ॿी सूरत में तव्हां असां कामयाब न थी सघंदासीं। मां तव्हांजे साम्हूं इहा अपील अर्ज़ु कयां थो त मुसलमानो, जंहिं नबीअ जे मथां तव्हां असां कलमो पढ़ियो आहे, उहो नबी त दुश्मन ऐं काफ़िर खे माफ़ करण वारो हो, लेकिन तव्हां असांजो हाल छा आहे? पराओ त पंहिंजी जाइ ते, पर पहिरियों तव्हां असां पंहिंजे पाड़े खे, पंहिंजे रिश्तेदारनि खे तकलीफ़ ॾींदा। तव्हां असां मुसलमाननि जो हाल इहो आहे। कोशिशि कंदासीं भाइरनि खे तकलीफ़ ॾियूं, सौटनि रिश्तेदारनि खे तकलीफ़ ॾियूं। मुसलमान, जेकॾहिं तव्हां असांजो भाउ सौट ईअं थियो आहे, त कम अज़ कम तव्हां असांजे अंदरि त ईमान आहे, तव्हां असांजे अंदरि त कलमो आहे, तव्हां असां त नबीअ जा उम्मती आहियूं, तव्हां असांजे मथां त लाज़िम ऐं ज़रूरी आहे कम अज़ कम पंहिंजे अंदरि नबीअ वारो तरीक़ो आणियो। जेकॾहिं तव्हां असां सही थींदासीं, पंहिंजो इख़लाक़ नबीअ वारो कंदासीं, उमेद आहे त अॻियो इंसान तव्हां असां बि रहम ऐं महिरबानी जो मामिलो कंदो। जेकॾहिं तव्हां असां बि बद अख़लाक थींदासीं, तव्हां असां बि पंहिंजे पाड़े खे सताईंदासीं, रिश्तेदारनि खे सताईंदासीं, त अॻे पासे खां बि तव्हांखे तकलीफ़ ईंदी, परे पासे खां बि तव्हां असांखे इज़ा तकलीफ़ ईंदी। जेकॾहिं तव्हां असां चाहियूं था त असांजी दुनिया, ख़बर क़यामत रोशन थिए ऐं उते असां सुरख़ुरू कामयाब थियूं, त मुसलमानो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे अपनाइणो पवंदो, उन्हनि जे अख़लाक खे अपनाइणो पवंदो, उन्हनि जे सुन्नत जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। इन में ई तव्हां असांजो बचाव, इन में ई तव्हां असांजे लाइ भलाई आहे। ॿी सूरत में तव्हां असां कामयाब न थी सघंदासीं। अगरि साईं अची विया आहिनि, असांजा बि साईं जन उस्ताद आहिनि, काफ़ी ज़मानो 10 सालनि ताईं हज़रत साईं बक़ियत सलफ़ यादगार असलाफ साईं मीर मोहम्मद साहब दामत बरकातुल आलिया दरगाह हाल शरीफ़ जे अंदरि दौरा तफ़सीर पढ़ायो आहे, पर मां साईं जन वटि मीर कोट मदरसे में बि पढ़ियो आहियां, साईं जन जो शागिर्द आहियां। मां मुनासिब नथो सम्झां त साईं जन हेठि वेठा हुजनि, असां कुर्सी ते हुजूं। मां जेको चयो, अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब